पंजाब ते हुक्मरानी लाइ नंबर गेम में पीटीआई अॻिते जहांगीर तरीन ऐं ॿियनि अॻवाननि जी कोशिशुनि सां पंजाब में 180 ऐं वफ़ाक़ में 168 मेंबर्स जो अंग पूरो करण जी दावा। ज़रियनि मूजिब इमरान खान पंजाब जे वॾे वज़ीर लाइ नालो बि फाइनल करे वरितो, मुनासिब वक़्त ते ऐलान कंदो। फवाद चौधरी चयो आहे त पीटीआई पंजाब में वॾो वज़ीर ऐं स्पीकर आणींदी। जहांगीर तरीन पारां वफ़ाक़ में शामिल थियण वारी आछ ते ख़ालिद मक़बूल सिद्दीकी राब्ता कमेटी सां सलाह मशवरा करण जी मोहलत घुरी वरिती। इमरान खान के सोलाई सां वज़ीर आज़म थियण न ॾींदासीं। पीपल्स पार्टी, नून लीग ऐं एमएमए सूधो ॿियनि पार्टीज़ जे इजलास में पीटीआई खे वफ़ाक़ में टफ टाइम ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। अक्सर जमायतुनि क़ौमी असेंबली में हल्फ खणण जी हिमायत कई। एमएमए में शामिल पार्टीज़ जी क़यादत जो इजलास अॼु थी रहियो आहे। वफ़ाक़ ऐं पंजाब जी सियासी सूरतहाल सूधो ॿियनि अहम मामलनि ते सलाह मशवरा कया वेंदा। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी पीटीआई चेयरमैन इमरान खान सां फ़ोन ते राब्तो करे चूंडुनि में कामयाबीअ ते वाधायूं ॾिनियूं। मोदी ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि जो नओं दौर शुरू करण ऐं तकरारी मसइलनि ते गॾियल हिकमत अमली जोड़ण जी आछ। इमरान खान चयो आहे त ॿिन्ही मुल्कनि में तकरारी मामलनि खे ॻाल्हियुनि ज़रिए हल कयो वेंदो। बनी गाला में इमरान खान सां चीनी सफ़ीर जी मुलाक़ात। चीनी सफ़ीर पारां इमरान खान खे चीन जी क़यादत तरफ़ां मोकिलियल वाधायुनि वारो पैगाम पहुचायो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में नवाज शरीफ, मरियम नवाज ऐं रिटायर्ड कैप्टन सफदर जी सज़ाउनि ख़िलाफ़ अपीलुनि ते ॿुधणी जारी। नेब जे वकील पारां अपीलुनि जे हवाले सां जवाब करायो। शाहिद काका नबासी ऐं मुशाहिदुल्ला सूदो ॿियनि नून लीग जा ॿिया अॻवान अदालत में मौजूद। अपील में एवनफील्ड रेफरेंस बाबति एहतिसाब अदालत जो फ़ैसिलो कलअदम करार ॾियण जो मुतालबो। सिंध हाई कोर्ट में मनी लॉन्ड्रिंग केस में आसिफ ज़रदारी ऐं फरियाल चालपुर सूधो ॿियनि जवाबदारनि खे मफ़रूर करार ॾियण ख़िलाफ़ फरियाल चालपुर जी दरख़्वास्त ते DGFI ऐं वागियल इख़्तियारनि खां 9 ऑगस्ट ताईं जवाब तलब करे वरितो। ॿुधणी दौरान फरियाल चालपुर जे वकील फारूक एच नाइक दलील ॾींदे चयो त मनी लॉन्ड्रिंग जा सबूत न मिलण बावजूद फरियाल चालपुर खे मफ़रूर ॾोहारी करार ॾिनो वियो आहे। FI जे चालान खे ग़ैर क़ानूनी करार ॾिनो वञे। नेब अख्तियारियुनि तरफ़ां अॻूणे वज़ीर आज़म शौकत अज़ीज़ ख़िलाफ़ दाख़िल रेफरेंस जी स्क्रूटनी कई वई। रेफरेंस में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर लियाकत जतोई, बिशारत हसन, नसीम ख़ान, शाहिद हामिद ऐं उमर फारूक सूधो ॿियनि वज़ीरनि तोड़े कामोरनि जा नाला बि शामिल। नेब तरफ़ां दाख़िल रेफरेंस में चयो वियो आहे त शौकत अज़ीज़ जी हुकूमत में ग़ैर क़ानूनी तौरु बिशारत हसन बशीर खे कंसल्टेंट मुक़ररु कयो वियो ऐं करप्शन सबबि क़ौमी नाणे खे नुक़सानु पहुचायो वियो। ज़रियनि मूजिब रेफरेंस में शामिल समूरनि काग़ज़नि जी छंड-छाण खां पोइ रेफरेंस ते ॿुधणी कई वेंदी। पाक फौज उतरनि इलाक़नि में इंतिहाई मुश्किल हालतुनि बावजूद ऑपरेशन करे लातूक 1 चोटीअ ते 6 ॾींहंनि खां फाथल रूसी जेल चागू खे बचाए वरितो। ISPR मूजिब रूसी जे जबल चागू 25 जुलाई खां लातूक चोटीअ ते फाथल हो। 3 ॾींहंनि खां संदसि खुराक बि ख़त्म थी वई हुई। ख़राब मौसम बावजूद हेलीकॉप्टर ज़रिए ऑपरेशन करे अलेक्जेंडर गुकोव खे बचायो वियो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जी तजवीज़। पेट्रोल ₹2.75, डीज़ल जी क़ीमत में ₹3 फ़ी लीटर वाध जो इम्कान। ओघरा समरी उमाणे छॾी। ज़रियनि मूजिब निगरां हुकूमत फ़ैसिलो ईंदड़ हुकूमत ते छॾे सघे थी। गड़ी खैर भरिसां कोटड़ी शाह खे घारे जे नतीजे में पाणी सभई एकड़नि ते बीठल फसल ऐं ॻोठ गामण लोहर में दाख़िल। घारो 10 फुटनि मां वधी करे हाणे 40 फुट थी वियो। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण जी कोशिश में रुधल। से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार, बड़ी मस्तानी है ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं।
पर्दा पर्दा है पर्दा, पर्दे के पीछे पर्दा नशी है, पर्दा नशी को है पर्दा। ऐं भारत जे मशहूर गुलूकार मोहम्मद रफ़ीक जे विछोड़े खे 38 साल थी विया। मोहम्मद रफ़ीक जा सुरीला गाना अॼु बि लखे माण्हुनि जी दिलनि ते राॼ करे रहिया आहिनि।